नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असां तव्हांखे टे चक सोइलो में ख़बर ॾींदा हलूं त जूडिशनल मजिस्ट्रेट 2 दौड़ जे जज इरफान अल्लाह साहब जिन जो सैठारकी माइनर तां हद दखलनि खिलाफ जाइजो वरितो। एरीगेशन जा ऑफिसर अब्दुल हमीद राजपर केनाल अली बख्श मरी एरीगेशन जो अमलो मौजूद हो, जॾहिं त कुछ वक़्त पहिरीं इंक्रोचमेंट हटायूं वयूं, जंहिंमें बासर माण्हुनि खे एरीगेशन तरफ़ां पैसनि एवज़ ख़ासि रियायत मिली। ग़रीबनि जा दुकान घर डाहे पट कया विया आहिनि। टे चक सोइलो लॻ कब्ज़ो हेठि आयल, जंहिंमें रेगुलेटर ते एरीगेशन जी ज़मीन बंगलो शामिल ऐं 6 चक में MPA चौधरी तारिक आराई जो बंगलो ऐं चौधरी इरफान आराई जा काफ़ी दुकान ऐं शाख जे पुल ते वेठल संदुस हारी अञा ताईं एरीगेशन जी ज़मीन ते कब्ज़ो हुजण करे जूडिशनल मजिस्ट्रेट दौड़ 2 जज इरफान अल्लाह एरीगेशन जे ऑफिसरनि ते सख़्त कावड़ जो इज़हार कयो। जज इरफान अल्लाह चयो आहे त कुछ ॾींहं अंदरि हद दखलियूं हटाए अदालत खे रिपोर्ट पहुचाई वञे। यादि रहे त बासर जो हद दखलियूं न हटाइण में इंजीनियर छजड़ो केनाल अली बख्श मरी जो अहम रोल रहियो है। लखें रुपया वरिता आहिनि। हिकु सहाफ़ी जे सवाल ते जज इरफान अल्लाह चयो आहे त अगरि कंहिं एरीगेशन वारे हद दखलनि जी आड़ में नाजाइज़ी कई है त इहा हाई कोर्ट में पटिशन दाख़िल कराई है। हिन चयो है त कानून हर कंहिं जे लाइ बराबर है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।